सिंध जी तबाह थींदड़ आला तालीम। सिंध जी मादर इल्मनि में महीननि खां इल्म जो ॾीओ उझामियल आहे। दर्सगाहूं बड़भांग बणिजी चुकियूं आहिनि ऐं उते रोशनी बदिरां वीरानी वाक़ा करे रही आहे। ॼण त को पोरचोगेज़ी रूह असांजी इल्मी मूड़ी खे फाड़णु चाहे थो। घड़ीअ जी हर टिक टिक असांजी क़ौमी क़िस्मत खे ऊंदाहे गार ॾे धिके रही आहे। थोरो कंत धरियो। तबाहीअ जी हिन तस्वीर ते हीअ बेंसरी केरु वॼाए रहियो आहे? ही सिंध जो नओं नीरू केरु आहे? छा असां सभु एनजीओ डॉलरनि जी चमक में नूर विञाए वेठियूं आहिनि? सिविल सोसाइटी मुंझल सोसाइटी बणिजी चुकी आहे। अदीब, शाइर ऐं साञा हवंद दानिश जी दीवानगी में गरक आहिनि। सियासी मसीहा अनाउन ऐं सनाउन जी चाशनी जे चकर में दग विञायूं वेठा आहिनि। देश जा वज़ीर ऐं अमीर कबीर कमायुनि जी कोड़कियुनि में काबू आहिनि। सरकार मुस्तकिल मोकल ते आहे। मीडिया पाण पढ़ाई ऐं अणसहाई जे सहर में वरतल आहे। सिंध असेंबली मसलहतुनि जी मकली बणियल आहे, जिते ख़ामोश कबरूं कुर्सियुनि ते वेठल आहिनि। को आहे को जेको सही दग लाए। याद रखो त तारीख़ असांजी लोंदड़ी ते बेरहमी सां पिस्तौल ताणे बीठल आहे। जेकॾहिं हाणे तालीम तबाह थी त पोइ असांखे बर्बादी खां केर बि बचाए नथो सघे। अचो त पंहिंजी कमज़ोरियुनि ते काबू पायूं ऐं हथ हथ करे हिन क़ौमी सान्हे खे कामयाबी सां बुकलायूं। सच वॾो ॾोहारी आहे, जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, पर तो ही बि कॾहिं सोचियो आहे कंहिंसां तुंहिंजी यारी आहे। सच वॾो ॾोहारी आहे। कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। पारां इंडस पीपुल्स फोरम।